ब्रेकिंग न्यूज़ नासी नवां सां शेयर कयूं पिया। सिंध जी सरकारी यूनिवर्सिटीज़ में वाइस चांसलर जी मुक़ररी वारे कानून में इम्कानी तब्दीली ख़िलाफ़ बाइकॉट कयो वियो आहे। उस्तादनि जी तंज़ीम फापवासा जी सर ते समूरनि सरकारी यूनिवर्सिटियुनि में एहतिजाज तौर तदरीसी अमल जो बाइकाट कयो वियो आहे। मेहरान यूनिवर्सिटी जामशोरो, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी, टेक्निकल यूनिवर्सिटी ऐं मेहरान यूनिवर्सिटी कैंपस खैरपुर में तदरीसी अमल बंदि कया विया। ज़रई यूनिवर्सिटी टंडजाम में भी उस्तादनि पारां क्लासिस जो बाइकाट कयो वियो आहे। सिंध हुकूमत जा अहिड़ा क़दम आला तालीमी इदारनि जी ख़ुदमुख़्तियारी ऐं अकेडमिक मयारनि लाइ नुक़सानकार आहिनि। प्रोफेसर अख्तियार घुमरो जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे, सिंध जे सरकारी यूनिवर्सिटियुनि में वाइस चांसलर्स जी मुक़ररी वारे कानून में इम्कानी तब्दीली ख़िलाफ़ बाइकाट कयो वियो आहे। उस्तादनि जी तंज़ीम फापवासा सर ते समूरनि सरकारी यूनिवर्सिटियुनि में एहतिजाज तौर तदरीसी अमल जो बाइकाट कयो वियो आहे। मेहरान यूनिवर्सिटी जामशोरो, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी, टेक्निकल यूनिवर्सिटी ऐं मेहरान यूनिवर्सिटी कैंपस खैरपुर में तदरीसी अमल बंदि कयो वियो आहे। ज़रई यूनिवर्सिटी टंडजाम में भी उस्तादनि पारां क्लासिस जो बाइकाट कयो वियो आहे। एक बार ॿीहर आगाह कयूं पिया। सिंध जी सरकारी यूनिवर्सिटीज़ में वाइस चांसलर जी मुक़ररी वारे कानून में इम्कानी तब्दीली ख़िलाफ़ बाइकॉट कयो वियो आहे। उस्तादनि जी तंज़ीम फापवासा जे सर ते समूरनि सरकारी यूनिवर्सिटीज़ में एहतिजाज तौर तदरीसी अमल जो बाइकॉट कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर अली मुराद चांडियो खां जी। अली मुराद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी अली मुराद, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध जे सरकारी यूनिवर्सिटी जे वाइस चांसलरनि जी मुक़ररी वारे कानून में सिंध असेंबली ज़रिए इम्कानी तब्दीली ख़िलाफ़ उस्तादनि जी मुल्की सतह वारी तंज़ीम फापवासा जे सिंध चैप्टर पारां अॼु सूबे समूरनि सरकारी यूनिवर्सिटियुनि में एहतिजाज तौर तदरीसी अमल जो बाइकाट कयो वियो आहे। मां ॿुधाईंदो हलां त इन सिलसिले में मेहरान यूनिवर्सिटी में उस्तादनि ऑनलाइन हलंदड़ तदरीसी अमल जो बाइकाट करे छॾियो आहे। इन सिलसिले में सिंध फापवासा सिंध चैप्टर जे सदर प्रोफेसर डॉक्टर अख्तियार घुमरो ऐं जनरल सेक्रेटरी अब्दुल रहमान नागरा जो चवणु आहे त जो यूनिवर्सिटी में हुकूमत पारां जो ख़ुदमुख़्तियारी खे ख़तमु करणु ऐं कामरनि खे वाइस चांसलर मुक़ररु करणु ऐं यूनिवर्सिटी में गैर मुस्तक़िल बुनियादनि ते फैकल्टी ऐं मुक़ररी वारे पॉलिसियुनि के ख़िलाफ़ अॼु उस्ताद सिंध जी यूनिवर्सिटियुनि में पंहिंजो एहतिजाज भरपूर नमूने सां रिकॉर्ड कराए रहिया आहिनि। हिननि चयो त अहिड़ा अमल जेके आहिनि यूनिवर्सिटियुनि जे आला तइलीमी इदारनि जी ख़ुदमुख़्तियारी ऐं एकेडमिक मयारनि लाइ नुक़सानकार पिण आहिनि। हिननि चयो त सिंध जी एकेडमिक कम्यूनिटी मुतफ़िक़ तौर ते यूनिवर्सिटियुनि जी क़यादत खे सियासी या ब्यूरोक्रेटिक बणाइण जी कंहिं बि कोशिशि खे रद्द करे थी ऐं हुकूमत खां मुतालबो करे थी त उहे अहिड़ा फ़ैसिला वापसि वरिता वञनि। जी वॾी महिरबानी अली मुराद अपडेट करण लाइ। नासिर खे ॿुधायूं पिया, सिंध जी सरकारी यूनिवर्सिटीज़ में वाइस चांसलर जी मुक़ररी वारे कानून में इम्कानी तब्दीली ख़िलाफ़ बाइकॉट कयो वियो आहे। उस्तादनि जी तंज़ीम फापवासा जे सॾ ते समूरनि सरकारी यूनिवर्सिटियुनि में एहतिजाज तौर तदरीसी अमल जो बाइकॉट कयो वियो आहे। मेहरान यूनिवर्सिटी जामशोरो, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी, टेक्निकल यूनिवर्सिटी ऐं मेहरान यूनिवर्सिटी कैंपस खैरपुर में तदरीसी अमल बंदि आहे। जॾहिं त ज़रई यूनिवर्सिटी टंडजाम में बि उस्तादनि पारां क्लासिस जो बाइकॉट कयो वियो आहे। सिंध हुकूमत जा अहिड़ा क़दम आला तालीमी इदारनि जी ख़ुदमुख़्तियारी एकेडमिक मयारनि लाइ नुक़सानकार आहिनि। प्रोफेसर अख्तियार घुमरो जो इहो चवणु आहे। सिंध सरकारी यूनिवर्सिटियुनि में वाइस चांसलर्स जी मुक़ररी वारे कानून में इम्कानी तब्दीली ख़िलाफ़ बाइकाट कयो वियो आहे। उस्तादनि जी तंज़ीम फापवासा सॾ ते समूरनि सरकारी यूनिवर्सिटियुनि में एहतिजाज तौर तदरीसी अमल जो बाइकाट कयो वियो आहे। मेहरान यूनिवर्सिटी जामशोरो, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी, टेक्निकल यूनिवर्सिटी ऐं मेहरान यूनिवर्सिटी कैंपस खैरपुर में तदरीसी अमल बंदि कयो वियो आहे। ज़रई यूनिवर्सिटी टंडजाम में भी उस्तादनि पारां क्लासिस जो बाइकाट कयो वियो आहे। सिंध हुकूमत जा अहिड़ा क़दम आला तालीमी इदारनि जे ख़ुदमुख़्तियारी ऐं अकेडमिक मयारनि लाइ नुक़सानकार आहिनि। प्रोफेसर अख्तियार घुमरो जो इहो चवणु आहे। इन हवाले सां खैरपुर खां लाइन ते मौजूदु आहे गुलमीर फुलपोटरो। जी गुलमीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी फापवासा सिंध जे सर ते यूनिवर्सिटी जे एक्ट बिल में कमीशन पास ऐं वाइस चांसलर जी मुक़ररी ख़िलाफ़ अॼु सिंध समेत खैरपुर जे टिनि नाले यूनिवर्सिटियुनि, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी, टेक्निकल यूनिवर्सिटी ऐं मेहरान कैंपस में तालीमी सरगर्मियूं तमामु बंदि कयूं वियूं आहिनि। जी